ठुल लॻ बंगल खोसे में ठुल भट्टी बिरादरी जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें हाफ़िज़ नियाज़ अहमद भट्टीअ क़ुरान पाक जी तिलावत कई। भट्टी बिरादरी जी मुअज़्ज़िज़िन ऐं रईस शिरकत कई। ॻोठ बंगल खोसो दीनपुर में चीफ मुक़दम शोभान अली भट्टी बिरादरी के हिकु थियण ऐं ॿाहिरि थियण जा मशवरा ॾींदे चयो त को बि मसइलो हुजे इंशाअल्लाह जल्द हल करे ॾेखारींदासीं ऐं भट्टी बिरादरी जे हिकु फ़र्द सां ज़ुल्म या इंसाफ़ी थी त पहिरियों घाड़े घरां निकिरी पवंदसि। ऐं एडवाइज़र हाकिम साल भट्टी ऐं निश भट्टी चीफ मुक़दम सां गॾु हुननि बि पंहिंजो राय ॾींदे चयो त असां ख़ादिम आहियूं, भट्टी क़ौम जा ऐं ख़ादिम रहंदासीं। रईस शाहनवाज़ भट्टी बिरादरी सां ॻाल्हाईंदे चयो त सरदार इलाही बख़्श अनिल भट्टी साहिबु मूंखे रईस करे वॾो ज़िम्मेवारी ॾिनी अथसि। संदसि फ़र्ज़ु सम्झी ॻोठ वारनि जी हर मुमकिना मदद कबी। वधीक ॻोठ वारा ख़ुशीअ में नारा हणंदे चयो त असां हर विख ते सरदार अनिल भट्टीअ सां गॾु आहियूं ऐं शोभान अली भट्टीअ जी मुक़दम थियण ते ॾाढा ख़ुशि आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।